ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। दादलीकारी खां दादलीकारी थाणे जद में महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मिस्री महर ऐं मोलाबख्श महर जी धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। पुलिस झेड़े में ज़ख़्मी थींदड़ खे लेटर जारी करे इलाज लाइ इस्पताल मुंतकिल करे छॾियो। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां ॿियर शेयर कंदा हलूं। दादलीकारी थाणे जी हद में महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मिस्री महर ऐं मोलाबख्श महर जी धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। पुलिस झेड़े में ज़ख़्मी थींदड़ खे लेटर जारी करे इलाज लाइ इस्पताल मुंतकिल करे छॾियो। खबर के हवाले से अवां खे आगाह कर रहा हूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां ॿियर शेयर कंदा हलूं। पुलिस झेड़े में ज़ख़्मी थींदड़ खे लेटर जारी करे इस्पताल मुंतकिल करे छॾियो। मिस्री महर ऐं मोलाबख्श महर जी धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दादलीकारी खां दादलीकारी थाणे जद में महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे।